Cercando di Ah, uscito ma non bisogna बादशाह क्या उनसे ये चीज़ है सीधा करे सीधा करे बाज़ार 21 में असांजे कॉलेज मां मुझो प्री प्यारो दोस्त साईं मुमताज़ हुसैन कमरानी साहब ट्रांसफ़र कराए वियो उन ही साल में साईं अबाई साहब ट्रांसफ़र कराए विया पर डायरेक्टर जनरल डायरेक्टर थी सखर रीजन जो मां साईं ॿिन्ही जे लाइ शेर पेश कयां थो पियो जेको उस्ताद बुखारी चयो आहे त हिकु पल जी जुदाई साल बराबर जे साथ सिखाई त छा थो भाई वाक़ुफ़ा उस्ताद बुखारी चई हाउ तो थारी जे यार सदाई त छा थो भाई साईं जन खे गुज़ारिश आहे त पंहिंजे तोहफ़े सां हिते पेश कयो अरे सर मां पंहिंजे कॉलेज जे प्रिंसिपल मोहम्मद इरफान कलोड़ो साहब जन खे गुज़ारिश कंदुमि त अजरक जो तोहफ़ो साईं ग़ुलाम सरवर अब्बासी साहब जन खे पेश कनि कुरैशी साहब जन खे पेश कनि साईं आसिफ रज़ा कोरोज साहब जन खे कोरेज साहब जन खे गुज़ारिश आहे त साईं जन हिते अचनि ऐं पंहिंजो तोहफ़ो साईं अबाई साहब खे पेश कनि प्रोफेसर सिकंदर लगारी साहब जन खे गुज़ारिश आहे त पंहिंजी मोहबतुनि सां गॾु स्टेज ते पहुचनि ऐं साईं अबाई साहब जन खे पेश कनि साईं गुलाम सूर खोकर साहब जन पंहिंजो तोहफ़ो साईं अबाई साहब जन खे पेश कयो आहे उन लाइ भरपूर तारीफ़ खपे प्रोफेसर ज़हीर अब्बास चन्ना साहब जेकॾहिं हिते मौजूदु आहिनि त पंहिंजे तोहफ़े सां गॾु स्टेज ते पेश कनि प्रोफेसर रिटायर्ड अली असगर बलोच साहब जन खे गुज़ारिश आहे त साईं ग़ुलाम सरवर अब्बासी साहब जन खे पंहिंजो तोहफ़ो पेश कनि ओके ओके प्रोफेसर इम्तियाज़ मंगी साहब जन खे गुज़ारिश आहे त कराची मां खणी आयल पंहिंजी मोहबतूं साईं ग़ुलाम सरवर अब्बासी साहब जन खे पेश कनि यकीनन हिन तोहफ़े में समरूप न त संगत जूं मोहबतूं हूंदियूं प्रोफेसर निसार अहमद भुट्टो साहब जन खे गुज़ारिश आहे त साईं जन पंहिंजो तोहफ़ो साईं अबाई साहब जन खे पेश कनि
प्रोफेसर मोहम्मद माशूक मलो साहब जन खे गुज़ारिश आहे त साईं जिन स्टेज ते अचनि ऐं पंहिंजो तोहफ़ो साईं गुलाम सर अब्बासी साहब जन खे पेश कनि। ये और टोपी इधर जरा चले लाशा साहब आने गए इंटरव्यू रखना नहीं करे बताओ नहीं टोपी भी नहीं चुप प्रोफेसर हफीज़ुर रहमान पीरज़ादो साहब जन खे गुज़ारिश आहे त पंहिंजो तोहफ़ो खणी स्टेज ते अचनि ऐं साईं गुलाम सर अब्बासी साहब जन खे पेश कनि। प्रोफेसर शमशाद अहमद सुमरो साहब जन खे गुज़ारिश आहे त स्टेज ते अचनि ऐं पंहिंजो तोहफ़ो साईं गुलाम सर अब्बासी साहब जन खे पेश कनि। यकीनन हिन तोहफ़े में सिंधु दरिया हूंदो न त सिंधु दरिया जेतिरी मोहबत। प्रोफेसर रिटायर्ड नजमुद्दीन पामर साहब जन खे गुज़ारिश आहे त साईं जन पंहिंजे तोहफ़े सां गॾु स्टेज ते अचनि ऐं साईं अब्बासी साहब जन खे पेश कनि। मिस्टर हबीबुल्लाह लुट साहब जन खे गुज़ारिश आहे त हिते अचनि ऐं पंहिंजो तोहफ़ो पेश कनि। हबीबुल्लाह लुट साहब। वज़ीर हुसैन कलोरो साहब जन खे गुज़ारिश आहे त हिते अचनि ऐं पंहिंजो तोहफ़ो साईं अब्बासी साहब जन खे पेश कनि। गुलाम मुस्तफा धोड़ साहब जन खे गुज़ारिश आहे त साईं हिते अचनि ऐं पंहिंजो तोहफ़ो पेश कनि। अवैस अहमद सुमरो की गुज़ारिश आहे त हिते अचनि ऐं पंहिंजो तोहफ़ो साईं गुलाम सर अब्बासी साहब जन खे पेश कनि। हाकिम अली बाबर साहब जन खे गुज़ारिश आहे त स्टेज ते अचनि ऐं पंहिंजो तोहफ़ो साईं गुलाम सर अब्बासी साहब जन खे पेश कनि। हाणे गुज़ारिश कंदुमि प्रोफेसर रिटायर्ड गुलाम मुस्तफा चाल साहब जन खे त साईं गुलाम सरवर अब्बासी साहब जन खे पंहिंजो तोहफ़ो पेश कनि। इरफान हैदर शाह साहब जन के गुज़ारिश है तो साईं जन स्टेज ते अचनि पंहिंजो तोहफ़ो साईं गुलाम सरवर अब्बासी साहब जन के पेश कनि। प्रोफेसर इरफान हैदर शाह।
बुआ तो बन गया तो भी इसलिए तस्वीर पूरी होती है ये दीजिए ओ ये तस्वीर खपे तू कर इसका वो मां था एतिरो एक्सपर्ट न आहे मां अॼु थो करीस मिस्टर अब्दुल वहीद चहवार साहब जिनकी गुजारिश है त पंहिंजे तोहफ़े सां गॾु स्टेज ते अचनि। हाणे तव्हां सभिनी खे हाँ इन ही थोड़ा घूम कर साईं पानी करे हाँ बस इतना सही है ये है लाइव पे दिया सही हा 6 कलाक लाइव आहिनि पोइ वरी सॼी अपलोड थींदी कॾहिं कॾहिं हीअड़ा वड़ी नथो तुंहिंजे सॼण साड़िया से बसि न आहिनि। हाणे आउं डिस्ट्रिक्ट दादू जे मुख़्तलिफ़ कॉलेजिस मां आयल मौजूदु उस्तादनि खे गुज़ारिश कंदुसि त हू ग्रुप जी शिकिल में मथे स्टेज ते अचनि ऐं असांखे ॾियनि जंहिंमें गवर्नमेंट डिग्री कॉलेज मेहर, गवर्नमेंट डिग्री कॉलेज काज़ी आरव, गवर्नमेंट डिग्री कॉलेज कैन शाह, गवर्नमेंट डिग्री कॉलेज भाई बांदी ऐं गवर्नमेंट डिग्री कॉलेज सीता जे दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त उहे मथे अचनि ग्रुप जी शिकिल में ऐं साईं खे पंहिंजूं मोहबतूं ॾियनि। कलाम मजीद अञा हे किताब थींदा ॿ टे न 4 वध में वधि टे हा मूंखे त एतिरी पघार सभु ॻाल्हाईंदा हिकिड़ो ई पूरो कोर्स जी हाँ 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 ठीक मुख्तसर पूरो कंदासीं उहो ई भरींदो त पोइ ॾाढा माण्हू हा सही था कयो पवंदो हा भवे हा हा सही हूअ हर शइ में गॾाईंदा हूअ अब्दुल फता हर शइ में गॾाईंदा सुबुह महिल वरी मसीह टुटी सघे टुटी सघे हुतां मेहरबानी साईं स्टेज ते जेके दोस्त आहिनि उहा सभिनी जी महिरबानी
अॻिते का हाँ, बाबा, सुठो से। कॉलेज हितां वठी हा उहा बि हा अच्छा फिलहाल इहो चाप जे मोकिले हेॾा हेॾा साईं महिरबानी दोस्तनि जी स्टेज ते बीठा महिरबानी और सभिनी जी महिरबानी साईं मां गुज़ारिश कंदुसि दादू प्रेस क्लब के सदर साईं साबिर हुसैन भट्ट साहब के नाले वारी शख्सियत सियासी समाजी अगवा सरदार रजब खान शाहानी के साजिद बस्तोई के इल्ताब अब्बासी डिस्ट्रिक्ट रिपोर्टर है असो तो स्टेज ते ईंदा प्रोग्राम के समान साईं गुलाम सर अब्बासी साहब के अजर का तोहफा ॾींदा दादू प्रेस क्लब सदाई डिग्री कॉलेज दादू के हर इवेंट में असां निभायो है असीं साबिर हुसैन भट्ट साहब जा शुक्रगुज़ार आहियूं जिन असांजे लाइ वक़्तु कढियो असीं सरदार रजब खान शाह साहब जा मुबारक आहियूं साईं साजिद बस्तोई असांजो पीर प्यारो दोस्त आहे उन जा बि मुबारक आहियूं साईं इल्ताब जा बि मुबारक आहियूं ऐं इन खां पोइ गुज़ारिश कंदे साईं अब्दुल रशीद खे स्टेज ते ईंदा ऐं अब्बाई साहब खे अंदरि तोहफ़ो ॾींदा इंतहाई मान वारे मेहमान प्रो वाइस चांसलर जनाब डॉक्टर अजहर अली शाह साहब की गुजारिश है असांजे अॼु के प्रोग्राम के सरवान साईं गुलाम सर अब्बासी साहब के अजर जो तोहफ़ो ॾींदा साईं प्रोफेसर अली रहमान साहब असांजो सीनियर लाइब्रेरियन ते मौजूद आहिनि ऐं उहे बि साहब जे लाइ जेका सो अजर कई ॿिया गिफ्ट आना इन खां पोइ मंजूर चांडियो असांजो दादू कॉलेज जो होनहार शागिर्द जंहिं हर इवेंट में मुताबिक़ा डिग्री कॉलेज दारू अॻियां कयो ऐं अकबर चांडियो बि असांजो कॉलेज जो साथी आहे उहो बि असांजे साहब लाइ तोहफ़ो आंदो सभिनी खे मोहबत जा असां दोहिराईंदा आहियूं प्रोफेसर साईं रखियो साहब की गुजारिश आहे त प्रोफेसर गुलाम सर अब्बासी साहब ने अपना जो तोहफ़ो पेश कयो सही है साईं एडिशनल डायरेक्टर सखर रीजन सखर आहे
आप गुजारिश करूं प्रोफेसर डॉक्टर अब्दुल कादिर चाचर साहब जन के जेके प्रिंसिपल गवर्नमेंट डिग्री कॉलेज आदिलपुर आहिनि त पंहिंजो तोहफ़ो साईं गुलाम सरोवर अब्बासी साहब जन खे पेश कनि। प्रोफेसर गुलाम नबी सरदो साहब एडिशनल डायरेक्टर के गुजारिश आहे त पंहिंजो तोहफ़ो साईं गुलाम सरोवर अब्बासी साहब जन खे पेश कनि। प्रोफेसर नाज़िम चन्ना साहब जन असिस्टेंट डायरेक्टर सखर की गुजारिश आहे त अचनि ऐं पंहिंजो तोहफ़ो साईं भाई साहब खे पेश कनि। प्रोफेसर अब्दुल रशीद जामनी साहब जन डिप्टी डायरेक्टर फाइनेंस की गुजारिश आहे त साईं जन पंहिंजे तोहफ़े सां गॾु स्टेज ते अचनि ऐं साईं भाई साहब जन खे तोहफ़ो पेश कनि। प्रोफेसर इरशाद अली मानन साहब जन की गुजारिश आहे त पंहिंजो तोहफ़ो साईं गुलाम सरोवर अब्बासी साहब जन खे पेश कनि। और गुजारिश करने से साईं अब्बासी साहब के गुलाम सरोवर अब्बासी साहब के असांजे आयल मेहमान में लाला अब्दुल साहब के जेको वजर जो तोहफ़ो ॾींदा ऐं साईं असांजो तमामु पुराणो ऐं सीनियर प्रोफेसर साईं गुलाम नबी चन्ना साहब साईं तकलीफ़ कंदो स्टेज ते ईंदो साईं अवां जे लाइ जो तोहफ़ो रखियो आहे साईं खे वठी अचोसि। और गुजारिश कर साईं आदम अली साहब के असांजे सीनियर प्रोफेसर के साईं अवां स्टेज ते ईंदो अवां जे लाइ बजरंग जो तोहफ़ो आहे साईं वठी। साईं पोयां स्टेज ते वेठल असांजे प्यारे दोस्त साईं मोहम्मद बशमूराई साहब असांजो सियासी समाजी अॻवान बि आहे असांजो उस्ताद वांगुरु बि आहे साईं बि असांजे उस्ताद लाइ जेको आहे सो अजरक जा तोहफ़ा ऐं गिफ्टूं शयूं आंदियूं आहिनि। ऐं गुज़ारिश कंदुसि साईं मोहम्मद बशमूराई साहब खे असां गॾु असांजो प्यारो दोस्त आहे साईं अब्दुल हमीद मेमूर साहब साईं अवां खे बि गुज़ारिश आहे दादू कॉलेज जो जेको आहे सो क्रेडिट आहे त असां वटि सभ खां पहिरीं जेको 20 क्रेडिट में आयो उहो साईं रहमतुल्लाह गम साहब आहे। ऐं गुज़ारिश कंदुसि साईं रहमतुल्लाह गम जे लाइ भरपूर तारीफ़ थियणु खपनि। डिस्ट्रिक्ट दादू में पहिरियों हो जेको 20 क्रेडिट ते पहुतो। साईं असांजो उस्ताद ऐं जेके असीं सदाईं छुटी कंदा जे असांखे फिजिक्स पढ़ाई ऐं तमामु प्यारो आहे हुजती असांजो उस्ताद आहे साईं हुसैन अली गोलर साहब ऐं साईं खादम साहब बि स्टेज ते मौजूदु आहिनि। उन्हनि में साईं अब्बासी साहब जे लाइ कुझु गिफ्ट आना ऐं गुज़ारिश कंदुसि पंहिंजे ॿिनी मोहतबर महिमाननि खे त ॿ कदम अॻिते ईंदा। साईं शकील साहब हमारे एक्स डायरेक्टर रह चुके हैं हैदराबाद कॉलेज के। मैं उनसे इल्तमास करता हूँ कि सर आप
हमारे प्रोग्राम में, आपकी बड़ी मेहरबानी। और जो आप जो चीज़ें सारा नवाज साहब के लिए लाई हैं वो उन्हें पेश करें आपकी भरपूर तालियों के साथ। साईं हुसैन अली गोरल साहब, साईं मोहम्मद माशूक मनोज साहब दादू कॉलेज में 94 में साईं रेहान, साईं खादू हुसैन खोसो साहब, सभी मेहमाननि जी वॾी महिरबानी। साईं गुलाम सर कोई साहब असांजो रीजनल डायरेक्टर रही चुका है सखर जा लाड़कानो साईं। ऐं गुज़ारिश कंदुसि साईं गुलाम सर कोई साहब के त उहे बि ॿ कदम अॻिते ईंदा असांजे अॼोके चीफ गेस्ट साईं गुलाम सर भाई साहब खे गिफ्ट ॾींदा। साईं हुसैन गोरल साहब में साईं खादिम हुसैन गोरल साहब के साईं शकील साहब ये जो गुज़ारे वे साईं इरफान कलोड़ी साहब के लाइ जो गिफ्ट आयो हुजे और कुछ ताड़ियों को बजायो तो साईं सरदार प्रदेश साहब के इलाके में वचन साईं साईं नूरुद्दीन शेख साहब गुजारिश कंदुमि पंहिंजे प्रिंसिपल मोहम्मद इरफान कलोड़ो साहब जन खे त अजरक जो तोहफ़ो प्रोफेसर हाफिज़ गुलाम नबी साहब जन खे पेश कनि। आप गुजारिश कंदुमि प्रोफेसर मोहम्मद हाशिम ज़ौर साहब जन खे त स्टेज ते अचनि ऐं साईं इरफान साहब खे गुजारिश कंदुमि त उनखे अजर जो तोहफ़ो पेश कनि। और गुज़ारिश करने से मिसेस नबीना के असांजी जेको आहे ज़िंदगीअ थी आई आहे एयरपोर्ट खां हुनखे गुजारिश कंदुमि अली गुलाब प्रिंस साहब जन खे जेके प्रिंसिपल आहिनि उहे अचनि ऐं पंहिंजो अजर जो तोहफ़ो साईं अबाई साहब जन खे पेश कनि। गुजारिश कंदुमि जावेद अमीन सुमरो साहब जन खे त पंहिंजे तोहफ़े सां गॾु स्टेज ते अचनि। गुजारिश कंदुमि राणो खान भट्टी साहब जन खे त पंहिंजे तोहफ़े सां गॾु स्टेज ते अचनि ऐं साईं गुलाम सिंह वफ़ाक़ी साहब जन खे पेश कनि।
आप गुजारिश कंदुमि गालिब हुसैन साहब जन खे त हिते पंहिंजे तोहफ़े सां गॾु पेश कनि जेकॾहिं साईं जे पिंडाल में मौजूदु आहिनि त। आप गुजारिश कंदुमि प्रोफेसर मैडम नसीबा हुसैन साहिबा खे त हिते अचनि ऐं पंहिंजो तोहफ़ो साईं अब्बासी साहब जन खे पेश कनि। आप गुजारिश कंदुमि प्रोफेसर मैडम हमीदा बाबर साहिबा जन खे त पंहिंजो तोहफ़ो साईं गुलाम सरवर अब्बासी साहब जन खे पेश कनि। हिकिड़ो माइक मूं तयारु करे वञे हाँ भले आप गुजारिश कंदुमि इम्तियाज़ जंदियाल साहब जन खे पंहिंजो तोहफ़ो साईं गुलाम सरवर अब्बासी साहब जन खे पेश कनि। साईं गुलाम सरवर अब्बासी साहब जन खे गुजारिश आहे त स्टेज ते मथे चढ़नि। आप पंहिंजे कॉलेज जे अॻुवान प्रिंसिपल प्रोफेसर मोहम्मद इरफान कलोरो साहब जन खे गुजारिश कंदुमि त शील्ड जो तोहफ़ो साईं गुलाम सरवर अब्बासी साहब जन खे पेश कनि। इन खां अलावा जेकॾहिं को दोस्त रहिजी वियो आहे ऐं उनजो नालो हिते दर्ज थियल न आहे त पंहिंजो तोहफ़ो साईं जन खे पेश करे सघनि था पिया। जेकॾहिं को दोस्त रहिजी वियो आहे साईं गुलाम सरवर अब्बासी साहब जन खे गुजारिश आहे त पंहिंजी सीट ते वेहनि। साईं तव्हांजी वॾियूं महिरबानी। महिरबानी साईं शाह साहब ऐं स्पेशली साईं सिकंदर ऐं इम्तियाज़ मनी साहब जी जिन्हनि सॼे प्रोग्राम खे जेको आहे सो इंतिहाई डिसिप्लिन में हलायो। प्रोग्राम नो डाउट ॾिठो थी वियो आहे ऐं हिन प्रोग्राम जी सूंह बि इहा ई आहे त माण्हू पंहिंजी मोहबतनि जो ऐं लफ़्ज़नि जो जेको आहे सो को न को गिफ्ट आणींदो आहे त यकीनन इहो साईं जे तरफ़ां साईं गुलाम सरवर अब्बासी जे तरफ़ां सिंधी रवायत आहे त महिमाननि खे जेको आहे सो आदरबा कंदा आहियूं, दिलि सां इज़तूं ॾींदा आहियूं। साईं अब्बासी साहब जे तरफ़ां आयल जेके बि असांजूं अॼु भेनरूं आहिनि उन सभिनी जे लाइ अजरक जा तोहफ़ा आहिनि साईं अब्बासी साहब जे तरफ़ां। साईं खे गुज़ारिश आहे त हेठि अची उन खां पोइ तक़रीरनि जो सिलसिलो आहे ऐं दोस्तनि खे गुज़ारिश आहे त टाइम काफ़ी थी वियो आहे। मानी बि तयारु अथव, वधीक तव्हांजी मर्ज़ी आहे, ठरियल मानी खाओ या गरम मानी खाओ। ऐं गुज़ारिश कंदुसि साईं मोहम्मद मशकूर राई साहब खे अॼु जे प्रोग्राम जे हवाले सां अवां सां चंद दिलि जूं ॻाल्हियूं करे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं सदाई करी सिंध मथे सुपार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करे। मानवारा इन कॉलेज जा प्रिंसिपल मोहतरम इरफान कलोरो साहब ऐं अॼु जो ही जेको प्रोग्राम रचायो आहे मोहतरम साईं कलोरो साहब असांजो मोहसिन अब्बासी साहब साईं के जस हुजे साईं के दौरान बस आहिनि स्कूल में काफ़ी कॉलेज में प्रोग्राम ॾिठा ऐं संदसि महिनत जेका हुई उहा निभाया हुई
पर जेको हिन किरदार छॾे वियो आहे अॼु हिन सरकारी पंहिंजी जेका नौकिरी आहे उहा पूरी करे ऐं उन जाइ ते पहुतो आहे जो अॼु सम्झ में ॻाल्हि नथी अचे त रिटायर थियण जे लाइ त खोड़ माण्हू रिटायर थिया आहिनि असांजे शहर में, असांजे कॉलेजनि में, असांजे स्कूलनि में, असांजा पंहिंजा ऑफिसर, पर को माण्हू अहिड़ो पैदा थिए थो, को माण्हू अहिड़ो मोती दाणो थिए थो जंहिंमां ई साईं राम सरवर अब्बासी साहिब बि हिकु आहे जंहिंजे लाइ अॼु सभई शहरी समाजी माण्हू या हिन इदारनि जा जेके सरबराह या संदसि अहिड़ा कमु कंदड़ अॼु ताड़ियूं वॼाए ख़ुशी महसूसु था कनि त साईं असां सां सुठो हलियो पियो। इहो ई किरदारु आहे जेको अॼु हिकिड़े माण्हूअ खे निमाया करे बीठो आहे ऐं पंहिंजे ई चेहरे हिकिड़ो ऑडिटोरियम हॉल जेको आहे उहो हिन जे नाले सभिनी दोस्तनि गॾिजी करे छॾियो आहे जेको घणनि माण्हुनि जूं डिमांडूं लॻियूं पियूं जेके सुठा माण्हू असांखां हिन दुनिया मां हलिया विया आहिनि उन्हनि जे लाइ उन्हनि जो पोयल थिए थो त फिलहालो रोड या फिलहालो रस्तो मुंहिंजे पीउ या मुंहिंजे भाउ जे नाले कयो पर कोन थो थिए पर हीउ किरदारु ई आहे साईं जो जेको अॼु ज़ाहिर थो करे त पंहिंजी ज़िंदगीअ में ई हिन जे नाले हिकिड़े हिसो जेको कॉलेज जो आहे उहो हिन जे नाले थी चुको आहे। उन जो सबबु बि इहो आहे त साईं कॾहिं बि लालच लोभ वारी नौकिरी कान कई ऐं पंहिंजे इदारे खे सिक्योर करण जे लाइ पंहिंजी हिन बाउंड्री में जेको हिन जो प्लाट जेको हिन जो हद बदियूं हिनखे मिलियूं उनखे बहितर करण जे लाइ साईं इरफान करोड़ो वज़ाहत सां ॿुधायो आहे उन हिन में तालीमी इदारा ऐं रातियुनि जा मैदान क़ाइमु कया। मां साईं खे सलाम पेश थो कयां त साईं एॾी वॾी ख़िदमत कई ऐं ऑफिसर वरी डायरेक्टर जे उहिदे ते वेठो इतफ़ाक़ थियो असांजा सभिनी ज़िलनि में दोस्त आहिनि त मुंहिंजी उन टाइम में बि साईं सां जॾहिं महिल फ़ोन ते ॻाल्हि ॿोल थी कंहिं कम जे लाइ जिन माण्हुनि मूंखे कमु ॿुधायो त साईं मूंखे ॿुधायो त मां ऑलरेडी अहिड़ो लेटर हिकिड़ो कढी चुको आहियां। अहिड़ा माण्हू घटि हूंदा आहिनि, हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके पंहिंजी डोमिनेशन इदारनि ते पैदा कंदा आहिनि, पंहिंजनि माण्हुनि खे हेठां ॾेखारे उन्हनि जे मथां पाण खे सुपीरियर कंदा आहिनि, पर साईं पंहिंजनि इदारे में उहो किरदारु अदा कयो या जॾहिं संदसि खे डायरेक्टर जी पोस्ट मिली उहो किरदारु अदा कयो जो इंसान जी ख़िदमत ऐं इंसान खे इंसान सम्झाई, शागिर्दनि खे शागिर्द सम्झी बच्चो सम्झी पंहिंजे इदारे खे हलाए। घणा माण्हू त पंहिंजे हूंदे कोशिशि पिया था कनि पंहिंजूं तस्वीरूं पंहिंजा फोटू पंहिंजा नाला आणी कोशिशि था कनि त हीअ इदारा असांजा हुजनि पर ईअं कतई कोन थी सघंदो जेसिताणी शहरी अवामी इदारनि जा माण्हू पढ़ंदड़ तव्हांखे एप्रिशिएट न कंदा दुनिया जे कंहिं इदारे में तव्हां वञो तव्हां कुझु नथा करे सघो, तव्हांजी उहा हैसियत बरक़रार न रही सघंदी पर जेसिताणी तव्हांजी तालीमी ख़िदमत ऐं माण्हुनि जी ऐं ज़ाती ख़िदमत तव्हांजी न हूंदी तव्हांखे ईअं केर में एप्रिशिएट नथो करे सघे, तव्हां पंहिंजो नालो कमाए नथा सघो। हीअ तव्हांखे रिफ्लेक्शन आहे जेका तव्हां पाण माण्हुनि खे ॾिनी आहे उहा अॼु तव्हांखे मोट पई मिले। हीअ तव्हांखे जेका ख़िदमत कया आहे उहा तव्हांजी अल्लाह तबारक व तआला तव्हां सम्झी छॾियो त अल्लाह वटि तव्हांजी उहा ख़िदमत क़बूल थी तॾहिं हर इंसान तव्हांखे अॼु उनजो उजूरो ॾिए पियो। हीअ अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ां आहे जिन माण्हुनि ख़िदमत कई आहे उहे निमाया आहिनि जेके ख़िदमत कंदा उन्हनि खे असां एप्रिशिएट कंदा रहंदासीं, उन्हनि खे असां मिन्नता एवॉर्ड ॾींदा रहंदासीं, उन्हनि खे सलाम पेश कंदा रहंदासीं पर जिन समाजी सहाफ़ी शहरी शागिर्दनि जी तज़लील ऐं बेरमती कई आहे हिननि इदारनि में वेही उहे सदाई हिननि इदारनि जे लाइक़ु न रहंदा, उहे माण्हू कॾहिं उन्हनि जो को नालो निशान न रहियो आहे ऐं न रहंदो। अल्लाह तबारक व तआला तव्हांखे कुझु रखे सदाई असांखे तव्हां इज़त ॾिनी आहे, तव्हांजा लखे अहसान महिरबानी। महिरबानी साईं। पाण सां गॾु जेको आहे सो दादू जी सियासी समाजी तहरीक इंसाफ़ जी जेको आहे सो उन सां मुंसलिक हिकिड़ो असां सां अॻुवान मौजूदु आहे ऐं ईअं सम्झो त तव्हांजो ईंदड़ जेको आहे सो सूबाई जी सीट लाइ बि उमेदवार आहे। अव्हांजी भरपूर ताड़ियुनि में सरदार रजब ख़ान शाहानी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। माण्हू सभिनि सोणा पखी सभिनि हंज के माण्हू मंझि अचे भूई बार जी इन महफ़िल जो मोर असांजो बहितरीन उस्ताद प्रोफेसर साईं अब्बासी साहब, प्रोफेसर इरफान करोड़ो साहब, साईं गुलाम नबी चन्ना साहब, साईं जलील हाखूम साहब, साईं DVC शाह साहब ऐं स्टेज ते वेठल मुंहिंजा उस्तादो
भाइरो साथियों अस्सलाम वालेकुम। वक्त तमाम घट आहे, साईं अॻे ॻाल्हि करे वेठा मानी ठरी न वञे ऐं बुख बि खे लॻी हूंदी। मां बसि चंद थोरो ई ॻाल्हाईंदुसि, छाकाणि हिते जेके बि असां ज़िंदगी में सियासी समाजी कम कया उहो असां पंहिंजे उस्तादनि खां सिखियो आहे। 22 साल अॻे जॾहिं आऊं हिन इदारे जो शागिर्द हुउसि, हितां जे यूनिट जो सदर हुउसि, तॾहिं बि जेके बि शागिर्दनि जा मसइला हूंदा हुया, साईं अबाई साहब हुन वक़्त जे प्रिंसिपालनि सां वेही, कमेटी में हूंदो हो, प्रिंसिपाल बि न हूंदो हो, तॾहिं बि असांखे सपोर्ट कंदो हो, नौजवान शागिर्दनि खे सपोर्ट कंदो हो। असांखे दुआ ई आहे साईं खे अलाह ताला अञा हिकिड़ो सुठा उस्ताद आहिनि। ख़ुशी थी आहे अॼु साईं जी अलविदाई पार्टी में हू काफ़ी पंहिंजा पुराणा उस्ताद ॾिठा जिनखे निवड़ी पहिरें पई मिलियासीं ऐं दुआऊं हासिलु कयूंसीं। मां एतिरो ई चई पंहिंजी जाइ वठंदुसि, वधीक ॿिया मुक़ररु वेठा आहिनि छाकाणि टाइम तमामु घटि आहे। सलाम वालेकुम। महिरबानी सरदार अजब शानी साहब। अॼोके महफ़िल में असांजो ॿियो प्यारो दोस्त, सियासी समाजी सोच ऐं सम्झ रखंदड़ ऐं जॾहिं बि जिते बि उस्ताद बुखार डिग्री कॉलेज दादू जे हवाले सां कंहिं प्रोग्राम में का असांखे सलाह खपंदी आहे त उहो प्रॉपर ॾींदो आहे। अवांजी भरपूर तारनि में साईं अब्दुल अमीन मेमण साहब। सुपत फरिया सुपरी उपत काम करियो, थोरे घणे ॾींहणे माण्हू वञनि मरियो, तेसीं कुर्ब करियो जेसीं जहिरायूं ठहनि। मुंहिंजो प्यारो दोस्त नंढपण जो साईं ग़ुलाम सरवर साॻे वक़्तु क्लास फेलो मुस्तफ़ा चारण साहब ऐं आयल सभी महिमान हज़रात अस्सलाम वालेकुम। साईं ॾाढी ख़ुशी पई थिए त उहो दोस्त अॼु रिटायर थियो आहे जेको कल्ह प्राइमरी में पढ़ंदा हुआसीं, हाई स्कूल में गॾु गुज़ारियोसीं, कॉलेज में गॾु गुज़ारियोसीं। अॼु पंहिंजे सर्विस जा ॾींहं पूरा करे ऐं जेके 60 साल आहिनि उहे पूरा करे पाण रिटायर थियो आहे। साॻे वक़्तु साईं ग़ुलाम मुस्तफ़ा चारण साहब असांजो क्लासमेट आहे, उन में पंहिंजी उमिरि जी जेका तक़ाज़ा आहे 60 साल गवर्नमेंट जी उहा पूरी कईसीं। असां बि रिटायर थियासीं पंहिंजे मुलाज़िम। चवण जो मक़सदु आहे त हीअ मरहला हर दोस्त जे मथां ईंदा जेके बि सरकारी मुलाज़िम आहिनि। बसि एतिरो ई मां चवंदुसि साईं ग़ुलाम सरवर खे अॼु जेका मोट मिली आहे दोस्तनि जे तरफ़ां, हिन शहर जे तरफ़ां, पंहिंजे पुलिस जे तरफ़ां, उहा तमामु हिकिड़ी बहितर आहे। छाजे कारण त पाण तमामु हलीम माण्हू आहे, तमामु न्याज़ निवड़त वारो माण्हू आहे। हिनजी तबियत जेका आहे सा कॾहिं कॾहिं सम्झ खां ॿाहिरि हूंदी आहे, त पाण कॾहिं बि नंढ वॾाई जो फ़र्क़ु कोन रखियो अथनि त पाण को वॾो आहे या को नंढो आहे, ऐं हमेशह पाण अॻभरा थिया आहिनि। मां संदसि खे इहा ई भेटा पेश कंदुसि, माण्हू सभिनी सुहिणा पखी सभिनी हंज, कंहिं कंहिं माण्हू मंझि अचे पोइ ॿाहिरि ॾींहुं, इहे लफ़्ज़ चई मां पंहिंजो ज़ाहिर कंदुसि। महिरबानी। जीअं त अॻे वरी रिपीटेशन थी वेंदी, पर सभिनी दोस्तनि जी दिलि बिल्कुलु यकीनन चाहींदी हूंदी त उहे बि पंहिंजो ख़्यालु गुज़ार कनि, पर वक़्त जी कमी जे करे असां हिन स्पीच वारे प्रोग्राम खे मुख़्तसर कयूं था। ऐं ईंदड़ मुक़ररु साहबनि खे बि गुज़ारिश कंदासीं त मुख़्तसर साईं जी ज़िंदगी जे बारे में, साईं जे किरदार जे बारे में बयानु कनि। ऐं गुज़ारिश कंदुसि प्रोफेसर इरशाद मांडल साहब, प्रिंसिपल सुपीरियर साइंस कॉलेज ख़ैरपुर बीर्स खे त उहे अचनि ऐं पंहिंजो जेको ख़्यालु गुज़ार कनि। साईं बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असांजा मानवर साईं प्रोफेसर ग़ुलाम सरवर अब्बासी साहब, मां त हाणे बि चवंदुसि त रीजनल डायरेक्टर सखर रीजन, असांजा सीनियर, असांजा महिरबान साईं ग़ुलाम मुस्तफ़ा चारण साहब। आउं घणनि दोस्तनि खे त कोन थो सुञाणा छो त हिते असां रहिया कोन आहियूं। बहरहाल जेके बि असांजा मथे वेठल महिमान आहिनि ऐं जेके हेठि पिंडाल में वेठल आहिनि, सभिनी खे अस्सलाम वालेकुम। शमशेर हैदरी जो हिकिड़ो शेर आहे त जॾहिं बि घुरायो त हलिया ईंदासीं, जॾहिं बि घुरायो त हलिया ईंदासीं, महफ़िल खे मचायो त हलिया ईंदासीं। ही मेड़ ख़ुशियुनि जा त सवें बार ॾिसूं था,
जे सूर्य ते सॾायो। यकीन कोन थो अचे त ही 8 महीना असांजा सखर रीजन जा अलाए कीअं गुज़री विया ऐं इन्हनि 8 महीननि में साईं जेके पंहिंजूं मोहबतूं वंडियूं विरहायूं दादो वरो यादि कयो इहे लाज़वाल मोहबतूं आहिनि। जेसिताईं असांजी हयाती आहे तेसिताईं इन्हनि सारोड़नि खे सारींदा रहंदासीं ऐं यादि कंदा रहंदासीं। ऐं जॾहिं सुपीरियर साइंस कॉलेज में 9 जुलाई ते प्रिंसिपल जी चार्ज वरिती साईं थोरो टाइम मूंखां अॻु में आया ऐं हिकिड़ो डायरेक्टर जो भाव थींदो त भई डायरेक्टर आहे पर यकीन कयो जॾहिं साईं सां मिलियूं त लॻे ईअं पियो त ॼण सालनि सां असां साईं सां असांजी सालनि जी नियाज़मंदी आहे, सदियुनि जी नियाज़मंदी आहे। एॾी पंहिंजाइप, एॾी मोहबत, एॾी शफ़क़त आउं सम्झां थो इहो पंहिंजे वालिदैन मां ई कोई ॾेई सघे थो, बाक़ी ॿाहिरि माण्हू जे वस जी को ॻाल्हि कोन्हे। नओं माण्हू ज़ाहिरा खोड़ सारा प्रॉब्लम्स, खोड़ सारा चैलेंज। असां त हिकिड़ा पढ़ाइण वारा उस्ताद हुआसीं, हाणे बि आहियूं ऐं मुंहिंजी फिज़िक्स सब्जेक्ट आहे। पर जॾहिं बि कंहिं मामले ते, जॾहिं बि कंहिं ॻाल्हि में आउं मुंझंदो त साईं खे फ़ोन करे वठंदुसि त साईं अॼु इलाही गैस फासी पई आहे, तंहिंजे करे इलाही सिक लॻी आहे, जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾियो त मां सखर हलियो अचां। साईं चवंदो त इहा त पुछण जी ॻाल्हि ई न आहे, तव्हां हलिया अचो, आउं वेठो। इहे मोहबतूं कंहिं माण्हूअ में हूंदियूं आहिनि। जीअं असांजे कंहिं साईं ॿुधायो त कंहिं माण्हूअ मंझि अचे बूइ बहार जी ऐं उहा बूइ, उहा ख़ुशबू असांखे अब्बासी साहब में महसूसु थी, जेका सॼे असांजे इलाइक़े खे, सॼी असांजी रीजन खे जेको आहे सो मुअतर करे आई आहे ऐं गुलनि वांगुरु ख़ुशबू सॼे इलाइक़े में पखिड़िजी आई। अॼु पंहिंजे रीजन जे प्रिंसिपल्स जे तरफ़ां ऐं उस्तादनि जे तरफ़ां असां तव्हांजे लाइ सलाम खणी आया आहियूं, तव्हांजे लाइ दुआऊं खणी आया आहियूं ऐं इन उमेद सां त अलाह कंदो जिथे बि हूंदव ख़ुशि हूंदव, आबाद हूंदव। तव्हांजी वॾी महिरबानी। गुज़ारिश कंदे साईं प्रोफेसर शमशाद अहमद सुमरे खे त उहो स्टेज ते ईंदा। साईं ग़ुलाम इंदर सुमरे साहब खे गुज़ारिश आहे त उहो असांजे आयल महिमान खे अजरक जो तोहफ़ो ॾींदा। कॾहिं कॾहिं हींअर वणी नथो मुंहुं तुंहिंजे सॼण सारिया से बसि न आहिनि मुंहुं, कॾहिं कॾहिं तूं वण ॾिठा वारा करी। साईं इर्शाद साहब बिल्कुलु तव्हां सही चयो, साईं डुक जहिड़ो माण्हू आहे ई कोन ऐं टीम लीडर, बहितरीनु टीम लीडर ऐं टीम वर्क जो जेको बहितरीनु एग्ज़ाम्पल आहे माजूम साईं सरवर अब्बासी साहब क़ाइमु कयो, न सिर्फ़ु हिन कॉलेज में बल्कि यकीनन सखर में बि तव्हां हुनजा बिल्डेस हूंदव त साईं जेको कमु कंदो आहे हमेशह टीम वर्क जी सूरत में कंदो आहे। हाणे आउं गुज़ारिश कंदुसि साईं रखियो साहब जिन खे एडिशनल डायरेक्टर सखर जिन खे उहे बचनि ॿ लफ़्ज़ साईं जे बारे में ॿुधाइण साईं। मुबारकबाद पेश कयां थो पुरवकार तकलीफ़ में असांखे मौक़ो ॾियण खे ॻाल्हाइण में। मां साईं जन जो जुड़ाइतो आहियां। साईं जन जी जॾहिं असां वटि पोस्टिंग थी, प्रोफेसर ग़ुलाम सरवर अब्बासी साहब, अल्लाह साईं उन्हनि खे आबाद रखे। असां
मुझे ख्याल में मुझे टेलीवर में 7-8 डायरेक्टर गुजरी चुका पर मां साईं जन जी कहिड़ी तारीफ़ कयां अवां सभु वाक़ुफ़ आहियो साईं जन खुलियल किताब आहिनि पर अफ़सोस त असांखे तमामु थोरो टाइम मिलियो त मां हुन सां गॾु इहा बि ॻाल्हि चवंदुसि त दादूअ जा थोरा सॼी सिंध ते जेका टीम आई साईं गुलाम मुस्तफ़ा चारण साहब भी माशाअल्लाह थोड़ो टाइम बिजी तौर ते रहा गुलाम सरवर लगारी साहब ए प्रोफेसर गुलाम सरवर अब्बासी साहब मां साईं जन जी सां जेको कमु कयो उनजो अजीब तजुर्बो रहियो माना साईं असां टाइम त थोरो लॻो थोरो गुज़ारियोसीं पर लॻो त सॼनि खां वाक़ुफ़ आहियूं जीअं हदीस शरीफ़ आहे त आलम अरवाह में कंजा मुंहं हिक ॿिए जे साम्हूं जंजा हुया उनजी मोहबत आख़िर में कॾहिं न कॾहिं उनजी मुलाक़ात थींदी आहे मोहबत थींदी साईं जन उन्हनि वजा हिकु हुया असांजे लाइ साईं जन जो किरदारु त अहिड़ो अणमिट रहंदो माण्हू पोस्ट ते रही ऐं हलियो वेंदो आहे पर उनजो किरदारु यादि रहंदो आहे साईं जन अहिड़ा नक्श छॾिया आहिनि जेके उमेद त जेके थो त सखर जे लाइ हिकिड़ी वॾी गनीमत हुई ऐं उन्हनि खे कॾहिं बि साईं जन जे किरदारु पुछणु वेहणु दोस्ती भाइरी आफ़ीसी त साईं जन खां पोइ सिखे त कीअं कमु वठिबो आहे मोहबत में माना साईं जन जी सुपरान्यूएशन अटेंड ते मां साईं जन खे मुबारक ॾियां थो ऐं ख़ैर सां रिटायर करे विया ऐं असांखे ईअं सम्झो त सखर जन खे अकेलो करे विया ऐं दुआ आहियूं साईं जन जा त अलाह साईं हिननि खे आबाद शाल आबाद रखे ऐं बाक़ी ज़िंदगी जेका आहे त साईं जन नौकिरी तो रिटायर थिया पर दोस्ती ऐं सुठनि मशवरनि त साईं जन रिटायर उमेद त कोन थींदा इनशाअल्लाह इहा क़ाइमु रहंदी मां ख़ुशूसी तौर उस्ताद बुखारी कॉलेज जे इरफान साहब कनौड़ साहब ऐं उनजी टीम जो छोराईंदो आहियां जो असांखे मान ऐं इज़त ॾिनो इनवाइट कयूं मां उन्हनि जो दुआ आहियां ऐं बाक़ी असांजे लाइ इहे मशले रान उनजो किरदारु साईं जन जो असांजे लाइ बाक़ी ज़िंदगी यादि रहंदो इनशाअल्लाह अल्लाह साईं सदस आला सुबह वेचार अल्लाह साईं जन जा भला करे ऐं बाक़ी उमत जा बि वसलाम साईं मुख़्तसर वरी दोस्तनि खे चवंदासीं साईं गुलाम नबी सैदो साहब आहिनि एडिशनल डायरेक्टर सखर की काइंडली ॿ लफ़्ज़ साईं जे लाइ चओ दान में वेठल सभु दोस्त जीअं त साईं किराए चई छॾियो त ॿ लफ़्ज़ साईं ॻाल्हाईंदो ॿिनि लफ़्ज़नि खां मां साईं माशर मलिक साहब साईं साहब साईं वेठो आहे साईं सां जेको सखर में रहियो साईं सां फेयरवेल पार्टी कई साईं जो मैडमन सां मिले पियो मैडमन जेके हुयूं प्रिंसिपल साहबान उहे जन सर असां तव्हांखे न छॾींदासीं साईं ख़ाली चयनि त जेको गवर्नमेंट जो रूल आहे 60 इयर्स मुंहिंजी एज पूरी थी वई आहे उन हिसाब सां मूंखे रूल खे फॉलो करिणो आहे ऐं मूंखे रिटायरमेंट खणणी आहे सो असां सखर वारनि खे साईं जी लिखी साहिब जे लफ़्ज़नि वांगुरु त साईं असांखे अकेलो करे वियो आहे अलाह करे को साईं माण्हू अहिड़ो अचे पर लॻे मुश्किल थियो साईं असां वटि तमामु थोरो टाइम रहियो 7-8 महीना रहियो असां चऊं साईं खे 5 साल जो वासो असां सखर में एज ए रिजनल डायरेक्टर कॉलेज रहणु खपे हा पर साईं जन जी एज जे हिसाब सां जेको आहे सो टाइम थोरो 7-8 महीना मिलियो अलाह करे साईं जी हुजे ख़ुशि हुजे आख़िर में मां साईं खे दुआ चवंदुसि अल्लाह पाक आपकी सेहत के साथ लंबी ज़िंदगी अता फरमाए अल्लाह ताला की निगाहबान फरिश्ते हर वक्त हर जगह आपकी हिफाजत फरमाए आमीन आमीन
साईं अमरी साहब यकीन जानो असां तव्हांखे न छॾींदासीं। हाणे आपा मैडम नसीबा के गुज़ारिश कंदुसि बल्कि मां होॾे पाण वञां थो त मतिलबु साइड आहे काइंडली पासो चालू आहे हले तो ताकल हले सरवर अब्बासी साहब यहाँ के मेहमान लोकल मीडिया बाहर आए यहाँ गुजरात में जो के मेहमान आया है संगत सभी के सलाम जवाब खुशाम मैं असांजो अदा सरवर अब्बासी साहब को प्रिंसिपल जे हिस्से सां या इनके लाइ को नारे पर असांजो चौथे टाइम्स कच्छ पठावली असांजा आदा साहब प्रिंसिपल साहब खे मूंखे ॾाढी ख़ुशी ऐं ईअं ख़ुशी थी जीअं त वॾी भेण बि साईं हिनखे बात ॾेई जॾहिं मां इहो अदा साहब जेके कॉलेज में कोर्स ते रही करे या कोर्स ते अहिड़ी हूंदी आहे जेको मां सम्झी सघां थी त मां यादि आहे या ॿिया प्रिंसिपल साहब जेके बि गुज़रिया आहिनि उन्हनि पर बि जितना निर्देश कयो आहे दादा सरवर अब्बासी जेके बि कॉलेज जे लाइ समाज या शहरी माण्हुनि खे या स्टूडेंट्स सां या पंहिंजे ग्रुप सां या शहरी माण्हुनि सां जेको रवैयो तमामु क़ाइमु कजे जेके बि हिन कमु कराया कॉलेज में तमामु सुठा कमु कराया ऐं हिन सियासी दौर में कंहिंजे दबाव कंहिंजे प्रेशर में सां तमामु सुठे नमूने सर अंजाम ॾिनी उन करे मां हुनखे मुबारकबाद ॾियां की असां दुआऊं आहिनि असां चेंज रहे ख़ुशि रहे पंहिंजे घर सां बचनि ॿारनि सां ऐं हिन पंहिंजे दादू जे अवाम सां उहो ई रवैयो उहो ई रवैयो इख्तियार कंदो मूंखे मुबारकबाद ॾियणु रिटायर जो लफ़्ज़ अहिड़ो हूंदो आहे जो माण्हू लॻी वेंदो आहे भई रिटायर थियासीं हाणे मुबारक या किताब ते ख़ुशी आहे सुठे नमूने में ऐं केतिरी हिनखे इज़त एतिराम ऐं एतिरो हिनखे एहसास मिलियो आहे मूंखे ॾिसी हक़ीक़ी ख़ुशी थी आहे भेण जी आप अमीना की गुजारिश है वही मुझे पासो पर क्या करने जा रहे हैं सभी मेहमानन के मुझे सलाम अस्सलाम वालेकुम मां थोड़ा थे आदा इरफान करोड़ साहब जो प्रिंसिपल गवर्नमेंट गर्ल्स कॉलेज जो वो बॉयज़ कॉलेज जो उन्हें थोड़ा थे आया जो असांखे दावत ॾिनी हिन प्रोग्राम में शामिल कयो छो जो ही भाउ जेको आहे सभिनी जो भाउ आहे ये सभिनी जो आहे असां सभिनी जो हक़ आहे त असां पंहिंजे भाउ जी पार्टीअ में विहूं त असांखे ख़बर पई आहे त असां पाण भरिया अचूं आहे त असांखे दावत मिली आहे इहो असांजो मान मथां कयो वियो आहे महिरबानी ऐं अदा सरवर अब्बासी जे नाले मां छा ॻाल्हायां उनजी जहिड़ी तारीफ़ कजे ओतिरी घटि आहे हुन असांखे भाउ जेतिरी मोहबत ॾिनी आहे भाउ जेतिरो साथ ॾिनो आहे जंहिंजो मां बयानु नथी करे सघां अहिड़ा माण्हू वाक़ई घटि हूंदा आहिनि जेके हिकिड़ो भेण ठाहिनि त हुनखे भेण बि निभाए हे ठाहे ॼाणे निभाए ॼाणे छो सभिनी दोस्तनि सां निभाईंदो इंशाअल्लाह असां ॿिए बि खणी हलंदो असां बि भेणूं आहियूं असां बि हिन साथ में आहियूं इन बेड़े जा ई आहियूं त अलाह पाक वॾी हयात ॾींदुसि पंहिंजे बचड़नि जूं ख़ुशियूं ॾेखारींदुसि इहो रिटायरमेंट थियणी आहे ज़िंदगी कॾहिं हुन तां भरिया ईंदासीं
पर दुआ आहे असांजी पंहिंजे भाउ खे त सदाईं आबाद हूंदा, पंहिंजे बचड़े में ख़ुशियूं ॾिसंदा, इनशाला कॾहिं पंहिंजा पोटा खणी बि घुमाईंदो, कॾहिं पंहिंजा ॾोटा खणी बि घुमाईंदो। आमीन। बिल्कुलु बाबा, तव्हांजी वॾी महिरबानी। साईं अबाई साहब जी शख़्सियत ईअं ई आहे जीअं अबा पैसा तो वठणा न, हा छो ईअं न कजे बाबा। त हलो हलो कोरिए नासिक जिनी नीं गंढिन सारो ॾींहुं छिनण भूल न सिखिया। त साईं त छिनण सिखियो ई न आहे, सदाईं नंढियो आहे साईं। हाणे मां गुज़ारिश कंदुसि साईं नूरुद्दीन शेख साहब खे त साईं ॿ मिंट सर तव्हां ॻाल्हाइण पोइ असांजा ॿिया मौजूदु महिमान साहिबान आहिनि त वरी जीअं मानी बि खाऊं साईं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। स्टेज ते वेठल सभई मुंहिंजा मुअज़्ज़िज़ प्रोफेसर साहिबान, शहरी साईं ख़ासि तौर ते सरोवर अब्बासी साहब, साईं चारण साहब ऐं हिते वेठल असातिज़ा इकराम, ॿिया असांजा दोस्त, असांजूं भेनरूं, असांजूं ॿाहिरूं, अस्सलाम वालेकुम। साईं अब्बासी साहब असां वटि जेतोणीकि थोरो अर्सो रहियो, पर सम्झ में नथो अचे त शायदि असां गॾु पढ़िया हुजूं या असां दादू में रहिया हुजूं। जीअं ई असां सां साईं जी पहिरीं मुलाक़ात थी त एतिरो त मिलनसार, एतिरी पंहिंजाइप शायदि ई कंहिं ॿिए असांजे रीजनल डायरेक्टर में हुजे। साईं सेक्रेटरी साहब कल्ह टियों असां वटि जेका साईं जी फेयरवेल थी हुई उन में ॾाढा सुठा लफ़्ज़ चया त जेको असां सिलेक्शन कईसीं 2 रीजनल डायरेक्टर लाड़काणो ऐं सखर जी, उहा बिल्कुलु सही सिलेक्शन हुई ऐं मां बि चवां थो इहा ॾाढी भली सिलेक्शन हुई। साईं अब्बासी साहब सां असांजो रहणु तमामु थोरो पर ईअं ई आहे जीअं नंढनि भाइरनि वांगुरु साईं असांखे ट्रीट कयो ऐं अॼु उनजी मोहबत में असां हिते अची विया आहियूं। ऐं तव्हां दादू वारनि खे सलाम आहे जिन अहिड़ा जेको आहे माण्हू असांखे ॾिना ऐं असां तव्हांजो इंतिहाई शुक्रगुज़ार आहियूं। इनशाअल्लाह उमेदु इहा ई आहे, इन उमेद सां अॻिते बि असां वटि जेके डायरेक्टर थी ईंदा ऐं उहे बि अहिड़ी सिफ़त जा मालिक हूंदा, हुन सां गॾु साईं खे अल्लाह ताला ज़िंदगीअ भर ख़ुशियूं ॾे ऐं पंहिंजी बक़ाया लाइ ज़िंदगी जेकी आहे उहा बहितरीनु गुज़ारे। अस्सलाम वालेकुम। जज़ाकल्ला। ऐं ॿुधाईंदा त मानी सां गॾु गॾु वरी फनकार बची वियो आहे, उहो बि चए थो बाबा मुंहिंजो केवल वारो ईंदो। सो हाणे साईं मां ऑनरेबल डॉक्टर अज़हर अली शाह साहब PBC लादू कैंपस खे गुज़ारिश करे साईं बदल पंहिंजे मुख़्तसर बयानु कंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरीं आउं प्रोफेसर ग़ुलाम सरोवर अब्बासी साहब खे सालगिरह मुबारक चवंदुसि जो ही सालगिरह जो मौक़ो आहे, 60 सालगिरह ऐं हुन सां गॾु फेयरवेल पार्टी बि आहे। ऐं साईं जी सालगिरह जे लिहाज़ सां आउं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो हिकिड़ो शेर डेडिकेट कंदुसि। मोहबत पाए मन में रंढा रोड़िया जन, मोहबत पाए मन में रंढा रोड़िया जन, तंजो सराफिन अण तोरो अघाई। सही आहे, तव्हांजी मोहबत आहे, इहो तव्हांजो ख़ुलूस आहे, सिंसियरिटी आहे, डेडिकेशन आहे, कंट्रीब्यूशन आहे, जो लाड़काणे खां सखर खां परे परे खां थोरे टाइम में कुझु महीननि में जेके तव्हां वास्ता ठाहिया, जेके मोहबतूं ठाहियूं, त कुरैशी साहब खां वठी ॿिया सभु जेके दोस्त परे परे खां आया आहिनि इन पिंडाल में सुबुह खां वठी मौजूदु आहिनि, त इहो तव्हांजो पंहिंजो ख़ुलूस आहे, मोहबत आहे, जंहिं जी मञता थी आहे। नंढड़े अमल बि जेकॾहिं ख़ुलूस सां माण्हू करे थो, मोहबत सां करे थो, त उनजी कुदरती तरह हिकिड़ो रिस्पॉन्स, हुनजो रिवॉर्ड उहो अलाह ताला ॾिए थो। अलाह ताला जो फरमान आहे त इन्नल्लाह ला युदीउ अजर, कंहिंजो बि अजर जेको माण्हू महिनत करे थो, मोहबत करे थो, उहो ज़ाया नथो थी सघे। मूंखे ख़ुशी आहे, आउं हिन स्टेज ते बीठो आहियां, हिन डाइस ते बीठो आहियां, हिन ई कॉलेज जो आउं शागिर्द आहियां ऐं तक़रीबन 30 साल पहिरीं, अॼु 2021-22 जी बिर्ज आहे, आउं 91-92 जे सालनि में हिते पढ़ियो आहियां। हिन हाल में असां प्रोग्राम कया आहिनि, तॾहिं माहौल कुझु ॿियो हुयो,
प्रोफेसर कन्यालाल प्रिंसिपल हुआ, असांखे इंग्लिश बि पढ़ाईंदा हुआ। साईं आफ़ाक़ अंसारी लाड़काणे मां हूंदा हुआ, असांखे फिजिक्स पढ़ाईंदा हुआ। केमिस्ट्री साईं शाह साहब पढ़ाईंदा हुआ, मनकाणी साहब सिंधी पढ़ाईंदा हुआ। क्लास कॾहिं थींदा हुआ, कॾहिं न थींदा हुआ। ऐं तरह बाइकाट कल्चर शागिर्दनि जी तरफ़ां आम हूंदो। ऐं पोइ उनखे रिफॉर्म करण जे लाइ कन्यालाल साहब हिकिड़ो स्लोगन ॾिनो हुयो, त लेट अस बाइकाट द बाइकाट। ऐं उन जेके एफर्ट्स वधियूं, उनखे तकलीफ़ूं बि आयूं, गारियूं बि मिलियूं, उन सां बदसलूकी बि थी। पर इहो तारीख़ जो सिलसिलो आहे। नबियनि खां पैगंबरनि खां जेके बि रिफॉर्मर आया आहिनि, जेके बि इंसान जे भले जे लाइ आया आहिनि, त उन्हनि सां तकलीफ़ूं उन्हनि खे बर्दाश्त करणियूं पियूं, ॾुख बि आया आहिनि ऐं बर्दाश्त उहे सभु शयूं थियूं आहिनि। हिस्ट्री आहे। साईं अब्बासी साहब सां मुंहिंजी जेका पहिरीं मुलाक़ात थी, साल खनि पहिरीं, मुंहिंजी जॾहिं अपॉइंटमेंट थी हिते सिंध यूनिवर्सिटी कैंपस दादू में प्रो वाइस चांसलर तौरु, त ॿिए ॾींहं ते मां आयुसि साईं सां ऑफिस में मुलाक़ात थी। ऐं साईं जो जेको नालो ॿुधल हुयो, उनखां वधीक उहा शइ ऑब्ज़र्व कई। मां हिन कॉलेज खां पढ़ी सिंध यूनिवर्सिटी मां इलेक्ट्रॉनिक्स में BSc MSc करे, IT में MPhil करे, ऐं पोइ कंप्यूटर साइंस में PhD यूनिवर्सिटी ऑफ नॉटिंगम UK मां कई। उनखां पोइ 2 साल आउं लाड़काणे में बि रहियो आहियां। कुरैशी साहब वारनि सां मुलाक़ातूं रहियूं आहिनि एज़ अ प्रो वाइस चांसलर। ऐं साल खनि मुंहिंजे हिते थियो आहे। इन पूरे सॼे टाइम में जॾहिं आउं वापसि अची वरी हिते सर्व कयां पियो, जेका ख़ुशी मिले पई, जेका पंहिंजाइप मिले पई, हीउ उहो इदारो आहे जेको मुंहिंजो पंहिंजो इदारो आहे, जिते मुंहिंजूं यादगिरियूं आहिनि। ऐं कुरैशी साईं अब्बासी साहब जेका हिते महिनत कई आहे, जंहिंजो हिकिड़ो तसलसल आहे, कंटिन्यूटी आहे, उहा तमामु सुठी रिप्लेसमेंट आहे। साईं जी जेका जानशीन साईं इरफान करोड़ो साहब थिया आहिनि, त इहा सस्टेनेबिलिटी तमामु इम्पॉर्टेंट हूंदी आहे। तव्हां जेके कोशिशूं वरितियूं इदारे खे इम्प्रूव कयो, बहितर कयो, ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे त करोड़ो साहब, इरफान करोड़ो साहब उनखां बि कोशिशि करे तमामु सुठो एक्टिवली रोल प्ले करे पियो। ऐं अॼु हीअ जेका तकरीब थी आहे, या हिन हॉल खे डेडिकेट करणु साईं अब्बासी साहब जे नाले सां, ऐं सम्झा थो हिन खां वधीक को ख़राज तहसील थी कोन्हे। तव्हांखे हिन पूरी सफल ज़िंदगी जो ऐं हिन सभिनी मोहबतुनि जो मुबारकूं हुजनि। ऐं असांजी दुआ आहे त अॻिते तव्हां वॾी हयाती ऐं सिहतमंद ज़िंदगी उहा गुज़ारियो ऐं वधीक कंट्रीब्यूट कयो। छो हाणे तव्हां डेली जेको खपे वारो कमु हूंदो आहे, रूटीन हूंदो आहे, उन खां फारिग आहे, त तव्हां सुठो अकेडमिक कंट्रीब्यूशन करे सघो था, किताब लिखी सघो था, दुनिया घुमी सघो था। क़ुरान पाक में हुकुम आहे त कुल सीरू फिल अर्द फंजरू कैफ बदल ख़ल्क़। दुनिया घुमो, सफ़र कयो, दुनिया घुमो ऐं ॾिसो त अलाह ताला हिन दुनिया खे कीअं ख़लक़ियो आहे। त इहो बि हुकुम आहे सैर करणु, सफ़र करणु। उन जे लाइ हाणे त तव्हांखे टाइम ई टाइम आहे, न सिर्फ़ु सिंध पाकिस्तान पर जेतिरा मुल्क थी सघनि था। तव्हांजा पंहिंजा पर्सनल प्लान्स हूंदा, पर मुंहिंजी इहा तव्हांखे गुज़ारिश हूंदी त तव्हां घुमो बि वधि खां वधि, ऐं तव्हां लिखो बि। तव्हांजो जेको स्ट्रगल रही आहे उन ते बि तव्हां लिखो, पंहिंजी बायोग्राफी बि लिखो। ऐं लाड़काणे में आउं हूंदो ॾाढा किताब पब्लिश थींदा हुआ, ॾाढो वॾो ट्रेंड आहे। ऐं जेको माण्हू मूंसां मिलणु ईंदो हुते 5-6 किताब पंहिंजा खयों ईंदो, ऐं मुंहिंजी अलमारी सॼी फुल थी वई। ऐं हिते उहो कल्चर थोरो घणो घटि आहे दादू में, पर उहो स्टार्ट करण जे लाइ बि अब्बासी साहब जहिड़ा माण्हू आहिनि जेके नवां ट्रेंड्स ईंदा रहिया आहिनि, त हीअ नओं ट्रेंड बि अचणु घुरिजे। त नवां किताब आफ्टर रिटायरमेंट उहे थियणु घुरिजनि, ऐं उहे तकरीबूं कंटिन्यूटी वरी असां हिननि हालनि में तव्हांजे उन्हनि किताबनि जे, तव्हांजे हुन कंट्रीब्यूशन जी मुसलसल तारीफ़ में, अप्रिसिएशन में इहा कंटिन्यू रहे। मां हिकिड़ो जुमिलो चवंदो आहियां, प्रोफेसर और टीचर नेवर रिटायर्स। ऐं वक़्त सां गॾु असां फिज़िकली त कमज़ोर थियूं था, ऐं क़ुरान पाक जो हुकुम आहे त वमन अमिर नक़िसु फिल ख़ल्क़। जीअं असां उमिरि वधे थी त इंसानु वरी रिवर्स थिए थो, बालकपुण मां नौजवानी ते पहुचे थो, वरी नौजवानी मां वरी कमज़ोरी तरफ़ बालकपुण तरफ़ वञे थो। इहो फिज़िकल जेका टाइम एंड स्पेस जे लिहाज़ सां आहे, हक़ीक़त आहे। पर इंटेलेक्चुअली ऐं जेको असांजो शऊर आहे उहो ग्रो थिए थो। लर्निंग, तव्हांजो एक्सपीरियंस, उहो तव्हां जेसि ताईं ॿियनि ताईं स्प्रेड कयो त इहो तव्हांजो अञा बि वधीक एतिरो कंट्रीब्यूशन रहियो आहे, उन खां वधीक कंट्रीब्यूशन हूंदो। टाइम घटि आहे, तव्हांजी जेको अचीवमेंट्स आहिनि, तव्हांजी जेकी स्ट्रगल आहे, तव्हांजी जेका हिस्ट्री आहे,
उहा बयानु करण खां वधी आहे इंशाल्लाह हुन ते आर्टिकल लिखबा बुक लिखबा ऐं हाणे जेको टाइम थिए पियो त इलाही प्रोग्राम थियो आहे त मां इहो चाहींदुसि त वधि खां वधि तव्हांखे ॿुधूं ऐं तकरीब खे इख़्तिताम कयूं। थैंक यू वेरी मच। So very valuable advices and suggestions. बाक़ी दुआ कयो साईं पेट्रोल सस्तो थिए वाह घुमंदासीं साईं इंशाल्लाह। ऐं हाणे साईं शकील साहब खे शकील अहमद सिद्दीकी साहब खे गुज़ारिश कंदुसि त साईं अचनि ॿ लफ़्ज़ सां साईं जे बारे में ॻाल्हाइनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम जनाब प्रोफेसर गुलाम सर और अब्बासी साहब, एक्स रीजनल डायरेक्टर, एक्स कहते हुए भी ज़रा अजीब सा लगता है, एक्स रीजनल डायरेक्टर कॉलेजेस सखर रीजन और एक्स प्रिंसिपल इस उस्ताद बुखारी कॉलेज के दादू के प्रिंसिपल। और ये तो खैर एक वो बात है कि जो एक आम सी चीज़ है। और दीगर मेहमानानी गिरामी मेरे साथी भी हैं, गुलाम मुस्तफ़ा चारण साहब, माशुक साहब और खादिम खुसो साहब, गोरड़ साहब और यहाँ जितने बैठे रहे तमाम हजरात, ख़वातीन हजरात, आपा हमीदा साहिबा, साबिक़ प्रिंसिपल दादू कॉलेज और जितने लेक्चरर प्रोफेसर्स, खासतौर पे शाह साहब, उन सबको मेरा सलाम पहुँचे। गुलाम सरोवर अब्बासी साहब से जब मैं 2013 में डायरेक्टर कॉलेजेस हैदराबाद हुआ, उस वक्त से शनासाई हुई, सीधी बात है, तो इसको कोई बहुत ज़्यादा 7-8 साल की बात है। लेकिन लगता ये है कि एक अरसे दराज से उनसे दोस्ती भी है, उनसे भाईबंदी भी है, उनसे हुज्जत भी है। क्यों कि इसमें मेरा कोई कमाल नहीं है, बल्कि ये अब्बासी साहब की शख्सियत का कमाल है। और आज जो दोस्त मेहरबान और साथी हजरात सखर से, लाड़काना से या और हैदराबाद से और दूसरी जगहों से तशरीफ़ लाए हैं, ये इस बात की गमाज़ी करता है कि अब्बासी साहब एक मुलाजमत से ज़्यादा इसको एक कौमी फरीज़ा और दीनी फरीज़ा समझकर उन्होंने अपनी ज़िंदगी गुजारी है। और हर कोई रीजन में या दूसरे रीजन में या एट द लेवल ऑफ सेक्रेटरीट वगैरह उनको हमेशा इज्जत की निगाह से देखा जाता है। मैं कहना तो बहुत कुछ चाहता था, लेकिन चूँकि काजी साहब ने वक्त की कभी की अभी पाबंदी लगाई है, इसलिए कुछ नहीं कहता। सिर्फ अब्बासी साहब के लिए आइंदा ज़िंदगी के लिए नेक तमन्नाओं का इजहार करता हूँ, उनकी दराज़ी उम्र के लिए सेहतमंदी के साथ दुआ हूँ। और आज एक चीज़ की और भी खुशी हुई कि मेरे पुराने क्लास फेलो जनाब रहमतुल्लाह कम सॉरी फॉर ये मेरे क्लास फेलो थे और आज उनसे तकरीबन 1980 के बाद यहाँ मैंने उनको दीदार किया, उनको भी मेरा सलाम। ये बड़ी खुशी की बात है उनसे मुलाकात हुई। इन अल्फाज के साथ मैं आपसे जाना चाहता हूँ। अल्लाह हाफिज़। हाणे मां गुज़ारिश कंदुसि साईं पंहिंजे नई कॉलेज जे अॻूणे प्रिंसिपल साहब ऐं हैदराबाद रीजन जे एक्स डायरेक्टर साईं अली असगर बलूच साहब खे अचनि ऐं ॿ लफ़्ज़ जेको आहे सो ॻाल्हाइनि। साईं शकील मुंहिंजो चवणु मञियो, साईं तव्हांजी वॾी महिरबानी ऐं इंशाल्लाह ॿिया दोस्त मुंहिंजो चवणु मञींदा। Respected
personalities are highly appreciable the services of Professor Ghulam Sarwar Abbasi. I myself pray and say him, God save you and God bless you. He is a man of era of discoveries. A man dedicated his services, especially in administration. A man who has a command on management, cooperation, and solicitor, facilitator, and so on. A multi-dimensional personality. But my feelings and my heartbeat is not in a position to say me something actually from the heart of my core. It was the day when we both, all the team members, were struggling for the peace of the college. And we faced the complications. Instead of that, a few remarkable personalities were with us. Instead of that, he was at that time a little character. But now time proved that he was and have a good monitor, brain, powerful personality. My sweet dear, when I left this college, it was the problem for me to whom to hand over the charge of the college. Instead of that, I suggested that only one man can handle the college from this situation. He was Professor Ghulam Sarwar Abbasi. He was an assistant professor of that time. A question was put from me that why you handed over the charge to Professor Ghulam Sarwar Abbasi? Why are the other personalities? Because sir, it is the true. If you want to develop this college, this person can do that. Otherwise, there is no solution to handle the problems of the college. And you are the present personalities here that you saw this college start from the zero to the upper peak of the development. I am much pleasure and salute them, sir. Thank you very much. I have no time furthermore because I saw that you are all tired here and you need to restore your energy. Again, I go on my seat. Thank you very much. God bless you. Sonia Sabu sir. हाणे लास्ट असांजो स्पीकर आहे, हुन खां पोइ साईं अबादी साहिब खे असां गुज़ारिश कंदासीं। हिनमहिल मां दावत ॾींदुसि साईं गुलाम मुस्तफ़ा चारण साहिबु, एक्स डायरेक्टर जनरल कॉलेज सिंध खे। साईं काइंडली अचनि ऐं ॿ लफ़्ज़ जेको आहे सो साईं जे लाइ तव्हां बयानु कयो। मेहरबानी काज़ी साहब। बिस्मिल्लाह रहमान रहीम। मुझा प्यारा दिल वारा दोस्त गुलाम सरवर अब्बासी, स्टेज ते वेठल साईं शकील साहब, माशूक साहब, प्रोफेसर असांजा जेके बि हज़रात स्टेज वेठल आहिनि, नाला कंहिंजा कंहिंजा आऊं वठां, सभु दिलि वारा आहिनि।
पर स्पेशली जेके 60 खां दोस्त आया आहिनि उन्हनि जा नाला न वठां त उहो ज्यादती थींदी। जेके पंधु करे आया आहिनि साईं रखियो मीरानी साहब, गुलाम नबी सातो साहब, साईं इरशाद मांडण साहब, अली गुलाब रिंद साहब ऐं ॿिया दोस्त जेके खां आया आहिनि, साईं अब्दुल कादिर चाचड़ साहब आदलपुर खां आया आहिनि, तमामु परे खां आया आहिनि। ऐं दादू ज़िले जे मुख़्तलिफ़ कॉलेजनि खां आयल प्रोफेसर साहिबान, मुंहिंजी भेनरूं भारो, साईं अज़हर शाह साहब स्टेज ते वेठल आहिनि, साईं असांजे प्रेस क्लब दादू जा सदर आहिनि साबर अली लुंड साहब, बंड साहब, अस्सलाम वालेकुम सभिनी खे। रिटायरमेंट आउं त चवां थो अबाई साहब रिटायर कोन थिया आहिनि, हिकु कैरियर जी पुॼाणी थी आहे, ख़ूबसूरत पुॼाणी थी आहे, बहितरीन। ऐं आउं त अबाई साहब खे मुबारकबाद पेश कयां थो त सुठी सिहत सां, इज़त सां, बावकार नमूने सां साईं जी रिटायरमेंट थी आहे। ऐं दादू कॉलेज जे इन्हनि सभिनी दोस्तनि खे बि आउं मुबारकबाद ॾियां थो ऐं उन्हनि जो थोराइतो आहियां जो उन्हनि असांखे हिन काज में घुरायो, हिन महफ़िल में घुरायो ऐं अबाई साहब जो ही प्रोग्राम पेश कयो। बहितरीन हिकिड़ो प्रोग्राम। अबाई साहब साईं बकोल साईं अज़हर शाह जे त पंहिंजा जानशीन छॾे विया आहिनि हिते। वाकई साईं इरफान साहब जेका देगड़ी साईं अबाई साहब चाढ़ी आहे उन जो ढकणो इरफान कलोड़ो ई लाहींदो। इरफान बि माशाअल्लाह वर्कर टाइप माण्हू आहे। असां अबाई साहब सां असांजा ऐं सम्झां थो एतिरो तवील रिश्तो हिते कंहिंजो बि न हूंदो जेतिरो मुंहिंजो ई अबाई साहब जो आहे। 5 साल छॾे बाक़ी 55 साल असां गॾु रहिया आहियूं। प्राइमरी, सेकेंडरी, कॉलेज, यूनिवर्सिटी, नौकरी, उहो ॾींहुं ख़ाली न हूंदो जो असां हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा कोन हुआसीं। जे मिलंदा न हुआसीं त फ़ोनुनि ते ज़रूरु ॻाल्हाईंदा हुआसीं। ऐं माशाअल्लाह अबाई साहब जी बि तबियत ॻाल्हाइण वारा माण्हू न आहिनि। अबाई साहब प्रैक्टिकल माण्हू आहिनि। जेके ॻाल्हियूं कंदा आहिनि उहे प्रैक्टिकल माण्हू न हूंदा आहिनि। साईं अमली कमु कंदा आहिनि ऐं उहो तव्हां ॾिसो पिया। 2008-9 में जॾहिं हिन कॉलेज में साईं अबाई साहब आया हुआ, साईं असगर साहब डायरेक्टर आहिनि, त उन वक़्तु हालात हिन कॉलेज जा छा हुआ ऐं हाणे उहो कॉलेज छा आहे। आउं बि इन ई कॉलेज में पढ़ियो आहियां, इन्हनि बेंचुनि ते वेठो आहियां। उस्ताद बुखारी बि असांखे पढ़ायो आहे, उन्हनि जा ई शागिर्द आहियूं। त अबाई साहब सां असांजो रिश्तो उनखे आउं बयानु नथो करे सघां त जेको 55 सालनि जो रिश्तो उहो हले पियो ऐं इंशाअल्लाह हलंदो रहंदो। अबाई साहब भिटाई साहब जे बैत वांगिया मोहब्बत पाए मन में रंधा रोड़िया जिन तंहिंजो सराफन अणतोरियो ई अघायो। त ही जेके अबाई साहब खे मोहब्बतूं मिलनि पियूं, इहो अबाई साहब जो पंहिंजो रिवार्ड आहे जो अबाई साहब तव्हां सभिनी खे मोहब्बतूं ॾिनियूं आहिनि, उहो वापसि मिलनि पियूं। परे
परे परे खां तव्हां हिते आया हो, इन मोहब्बत में ही आया हो। किथे साईं रखियो हिते दादू अचे, किथे अब्दुल कादर चाचड़ दादू में अचे, किथे मांडण साहब दादू में अचे, किथे नूरदीन शेख साहब दादू में अचे, को ठरी मीरवा में आयो आहे, तो को जो आहे सो खैरपुर में आयो आहे, तो को आदलपुर में, तो को किथां आयो आहे। ये मोहब्बतूं आहिनि जेके इन सभिनी खे हिते छिके आहिनि। कंहिंजी मोहब्बत? अबाई साहब जी मोहब्बत आहे। माशाल्लाह। जॾहिं अबाई साहब इंटरव्यू ते आया हुआ कराची में, काफ़ी दोस्तनि जा इंटरव्यू थिया हुआ। ऐं उहे जेके इंटरव्यू थिया हुआ ऐं उन जो फौरन जेको रद्द अमल थियो, असांजी इन तारीख़ में, कॉलेज एजुकेशन तारीख़ में अहिड़ा इंटरव्यू थिया न, अहिड़ो तुर्त अमल कॾहिं न थियो। अॼु इंटरव्यू थिया आहिनि, असां इंटरव्यू करे उन ॾींहुं आउं नवाशाह निकिरी वियोसि। ॿिए ॾींहुं नवाशाह में असांखे व्हाट्सअप ते सेक्रेटरी साहब ऑर्डर जी कापी उमाणी त हीउ ऑर्डर थिया लिगारी साहब जो, या अबाई साहब जो आहे। एॾो तुर्त माना हिकु ॾींहुं इंटरव्यू थिया आहिनि, ॿिए ॾींहुं ऑर्डर थिया आहिनि, जीअं मथां कंहिंखे ख़बर न पए, वरी रुकिजी न वञनि। सियासी माहौल हले पियो थो न, रुकिजी बि सघनि पिया। ऐं रीजन बि सखर ऐं लाड़काणो रीजन हुई, त एॾो तुर्त माना इंटरव्यू थियण ऐं ऑर्डर निकिरणु पियो। इहे माशाल्लाह उहा जेका सिलेक्शन थी, ऐं सभिनी सॼी सिंध वारनि उनखे साराहियो आहे, उनखे सखर वारा बि साराइनि पिया, त उनखे लाड़काणे वारा बि साराइनि पिया, त जेका इहा सिलेक्शन हुई सा ॾाढी सुठी सिलेक्शन हुई। उहा टाइम त काफ़ी थियो आहे, दिलि जूं ॻाल्हियूं त तव्हां घणियूं कोशिशि कयूं था त कयूं। बहरहाल अबाई साहब, साईं इरफान कलोई जेके बि उन जा कम आहिनि वॾी तफ़सील सां तव्हांखे ॿुधाया आहिनि त छा छा अबाई साहब पंहिंजे वक़्त में कयो आहे। हिन कॉलेज खे ठाहिण में अबाई साहब ऐं उन जो टीम, उन जी जेका टीम, उन जो सॼो कमु आहे जो हिन कॉलेज में, हिन हाल में हर साल अलाए केतिरा फंक्शन अबाई साहब कराईंदा हुआ। इवन अबाई साहब जेके एक्टिविटीज़ सॼी सिंध में टॉप ते जेके एक्टिविटीज़ मोबाइल ते मीडिया में हाईलाइट थींदियूं हुयूं, सेक्रेटरी साहब ख़ुदि हुनखे अबाई साहब खे एप्रिशिएट कयो त तव्हांजो एक्टिविटीज़ तव्हां रखो था, इहो हुआ पाण ॾिसंदा हुआ सेक्रेटरी साहब उन एक्टिविटीज़ ते। इहो कमु हो जो अबाई साहब वारनि मथे छॾी आया। त प्रिंसिपल जेकॾहिं कमु कंदा त उनजी तरकीब थींदी, उनजी मञता बि थींदी जो आहे सो। त प्रिंसिपल साहब अबाई साहब कमु कयो, उनजी मञता थी जो आहे बाक़ाइदा। ऐं बसि दुआ सां अबाई साहब लाइ त जिथे बि हुजनि ख़ुशि हुजनि पंहिंजे ॿारनि बचनि सां, ऐं इहे रिश्ता असांजा तव्हांजा क़ाइमु रहंदा दुआउनि सां। जिथे बि हुजो ख़ुशि हुजो। महिरबानी। हाल में नमाज़ राणे खान खे गुज़ारिश कंदुसि मथे अचनि, ऐं मां साईं प्रिंसिपल इरफान कलोई साहब खे गुज़ारिश कंदुसि कि मौजूद महिमान खे अजर में थो ॾियनि। साईं राणो खान। साईं सीता जा दोस्त आहिनि, साईं मसूद मेमन साहब, ऐं कुझु ॿिया दोस्त आहिनि, साईं जे लाइ गिफ्ट आहे। अचो साईं तव्हां। साईं सीता जा दोस्त साईं बिलावल बुरगड़ी साहब, साईं नज़ीर अहमद बुगे साहब, साईं मसूद मेमन साहब, साईं असगर जो साहब, सभी मानवारा प्रोफेसर्स। कवल पाणू पाताल में भोर भरे आकाश,
ॿिन्ही सदी ॻाल्हिड़ी राज़ कांदी रास ते इश्क के शाबाश जे मोहब्बती मेड़िया। यकीन पूछो तो असां घणो कुछ ॻाल्हाइण चाहियूं पिया पर टाइम की कमी है। हाणे मां नहायती मोहब्बती माण्हू हर दिल अज़ीज़ शख्सियत असां तव्हां सभिनी जे लाइ रोल मॉडल ट्रेंड सेटर ऐं कॾहिं न मुंहं ते घुंज आणींदड़ असां एतिरी सर्विस जेको टाइम सां लॻल गुज़ारियो असांखे कॾहिं बि मुंहं ते काव न थी। बाक़ी घर में थी सघे तो कंदो हुजे उहा असांखे ख़बर कान्हे का। सो साईं वन एंड ओनली साईं गुलाम सरवर अब्बासी साहब के गुज़ारे करे उसका चल। मेहरबानी से बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजा मानवारा दोस्त स्टेज ते वेठल ऐं साम्हूं मोहतरम मानवारा दोस्त ऐं लाइक़ एतिराम मौजूद बेदरू अस्सलाम वालेकुम। घणो कुझु मुंहिंजे बारे में चयो वियो आहे या तव्हांजी मोहबत मूंसां ज़ाहिर करे थी त तव्हां मूंसां केतिरी मोहबत कयो था, केतिरी इज़त ॾियो था। असल में हे जेको कुझु आहे या जेको कुझु अॼु थी रहियो आहे इहो सिर्फ़ु उस्ताद बुखारी गवर्नमेंट डिग्री कॉलेज जी आहे जे मूंखे इहा इज़त मान ऐं मोहबत ॾियारी था। पर इन में मां अकेलो न आहियां। मुंहिंजा उहे सभु साथी जेके मूंसां गॾु रहिया अञा ताईं गॾु आहिनि या कॉलेज मां ट्रांसफर थी विया उन्हनि सभिनी जी महिनत मूंसां ताउन मुंहिंजो साथ जिन कॉलेज खे हिन उर्ज ते पहुचायो जो सिंध में हिकु नाले वारो ऐं टॉप वारो कॉलेज लिखियो वञे थो। जंहिं वक़्तु मां हिन कॉलेज में पढ़ियो आहियां, पढ़ायो आहे ऐं इंतज़ाम बि हलायो आहे। 2009 में जॾहिं साईं असगर साहिबु मुंहिंजे हवाले ज़िम्मेवारियूं कयूं त साईं असगर खे ख़बर आहे त मां टोटली रिफ्यूज़ पे कयो। 5 दोस्त मुंहिंजा सीनियर वेठा हुआ ऐं जेके कॉलेज जूं हालतूं हुयूं त केरु बि वठण लाइ तयारु कोन हो, मूं समेत। उहे 5 न पर मां समेत केरु बि तयारु कोन हो। पर उहा ज़िम्मेवारी जॾहिं उन्हनि ते आई उथंदे परेशानियुनि खे मुंहुं ॾिनोसीं। पोइ सभिनी दोस्तनि खे गॾु कयोसीं ऐं हिक ॿिए सां सलाह मशवरत सां हिकिड़े नतीजे ते पहुतासीं त इदारे खे ठाहिणो आहे, इदारे खे हलाइणो आहे, इदारे खे ॿियनि लाइ मिसाल बणाइणो आहे। ऐं शुक्र अल्लाह सभिनी दोस्तनि पूरे सां मिलाए साथ ॾिनो। हिन में जेकॾहिं मां ख़ासि तौर ते साईं आफ़ताब अमन चारण माण्हू न कयां असां सां हिन कॉलेज सां हुनजो वॾो साथ रहियो आहे। सभिनी दोस्तनि जी महिनत सां गॾु हुनजूं तमामु घणियूं कावशूं हुयूं आहिनि। ख़ासि करे असांजा जेके को करिकुलर प्रोग्राम हूंदा हुआ हुन में साईं जूं तमामु घणियूं कावशूं हूंदियूं। हुन खां अलावा हिन जॻह ते पहुचण में मां पंहिंजे वालदा ऐं वालदा जो बि ज़िक्र कनि सलाह से हुनखे जन्नत में जाइ ॾिए। उन जी तवजह
ऐं मोहबत जे करे दुआउनि जे करे मां हिते पहुतुसि। उन खां पोइ तव्हां साथी दोस्त मुंहिंजूं भेनरूं उन्हनि जो बि मूंसां घणो ताउन रहियो ऐं ख़ासि करे मुंहिंजो जेको निसब बहितर आहे वेठा आहिनि हिते उन्हनि जो बि ताउन रहियो जेको आहे। मां जॾहिं प्रिंसिपल थियुसि त हक़ीक़त इहा आहे त कंहिं बि क़िस्म जी ॼाण न आहे, पर जॾहिं मूं ज़िम्मेवारियूं संभालियूं त जेतिरो साथ मूंसां साईं अली असगर साहिबु ॾिनो उनजो मूं वटि के बि लफ़्ज़ न आहिनि त मां उनजो ज़िक्र कयां। ऐं उनजी रहनुमाई ऐं उन सां गॾु साईं गुलाम चाण असां सां गॾु न आहे के सबब जे करे साईं जो माना ज़िक्र कंदो न, साईं जो अञा खां वधीक मूंसां तालुक़ु रहियो। उन खां पोइ जॾहिं असां इंटरव्यू ते सेक्रेटरी साहिब वटि पहुतासीं ऐं सिलेक्ट थियासीं, ज्वाइन करण खां अॻु में साईं असां सां मीटिंग कई ऐं जेका हुन गाइडलाइन ॾिनी उन गाइडलाइन खे असां फॉलो कंदे ऐं साईं जी रहबरीअ में असां जेको कुझु सखर में कयोसीं ऐं सखर में जेका असांखे थोरी घणी जेका बि कामयाबी मिली उहा साईं असांजे मोहतरम सेक्रेटरी साईं ख़ालिद हैदर शाह साहिब जो ई हथु आहे जो हुन असांखे कंहिं बि मरहले ते इहो महसूसु न करायो त तव्हां अकेला आहियो। या साईं ख़ालिद हैदर शाह साहिब जूं असां उस्तादनि लाइ जेके काविशूं आहिनि मां सम्झां थो त कंहिं ॿिए सेक्रेटरी जूं हेतिरियूं कोन्हनि जेको आहे। माना उहो दिलि सां असां लाइ घणो कुझु करणु चाहे थो। हाणे उन में असांजो कमाल असां हुनजी मदद कयूं, जेको कुझु उहो करणु चाहे थो उन में जेका बि असांखे ज़िम्मेवारी अचे थी उहा असां पंहिंजी ज़िम्मेवारी जेका आहे पूरी कयूं। सखर पहुतुसि, सखर रीजन असांजो अञा हैदराबाद रीजन सां तालुक़ु आहे, उते सुञाणप या कराची रीजन सखर रीजन बाक़ाइदा हिकिड़ो कंहिं बि क़िस्म जी कंहिंसां सुञाणप न ई मुंहिंजे लाइ नओं इलाइक़ो जिथे मां पहुतुसि। पर ऑफिस में जेका मुंहिंजी पधिराई थी, जेका उते मूंखे मोहबत मिली, जेको मूंखे ताउन मिलियो, मां कंहिंजो ताउन न खणुसि, सॼी ऑफिस मूंसां जेका आहे ताउन में ई मूंसां गॾु हुई। कम वारा ॾींहं हुजनि या मुकल वारा ॾींहं हुजनि, आंधी हुजे, सुबुह हुजे, राति हुजे, बरसाति हुजे, जंहिंमहिल बि असांखे का असाइनमेंट मिलंदी मां उहा असाइनमेंट हुननि खे हवाले कंदोसि, मूंखे उहो कमु थी जेको आहे मिलंदो। मां इंतिहाई सखर रीजन जे दोस्तनि जो चौराइतो आहियां जिन जेको आहे अध खां वधीक मूंसां ताउन कयो ऐं सखर रीजन में हिकिड़ी मुंहिंजी इज़त कराई, इज़त ॾियारी। मां वधीक टाइम तव्हांजो कोन थो वठां, तव्हांजूं मोहबतूं इहे यादि रहंदियूं। अला साईं तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे, आबाद रखे, हिन इदारे खे बि आबाद रखे ऐं असांजी एजुकेशन सिंध में जेका आहे अञा वधीक जेका आहे तेज़ीअ सां वधे। उहा सभिनी जी महिरबानी। तव्हां ये जो प्रोग्राम हुयो असांजे दोस्तनि जो जेको साईं जे लाइ आहे दादू जो जादू, तव्हां सभिनी ॿुधो हूंदो, अॼु दादू जो जादू ॾिसी वठो। हाणे आख़िर में सभिनी रेस्पेक्टेबल प्रोफेसर्स जो very much thankful and grateful that you have attended this program in honor of our beloved and honorable Sir Ghulam Sagar Abbasi Sahab. Once again, thank you very much. हाणे मानी अल्पसा जो दोस्तों के चंदा सी जेका टीम आहे मानी जे हवाले सां वो मानी थी वेठा हुन तव्हां सभु दोस्त थोरा मुद्दे मारो महिरबानी। महिरबानी साईं और सभिनी पंहिंजे व्यूअर्स जो इंतिहाई शुक्रगुज़ार आहिनि जिन्हनि सॼे प्रोग्राम में लाइव असां सां हिन प्रोग्राम में रहिया। जीअं त गुलाम सगर अब्बासी साहिब जी अॼु रेल पार्टी हुई जंहिंमें सिंध मां तक़रीबन जेको आहे सभिनी हंधा जेको आहे सो कश्मीर खां वठी कराची ताईं उहे सभु दोस्त आया, उन्हनि सभिनी जेको आहे शमूलियत कई ऐं उन साईं खे आनर ॾिनो। असीं सभिनी उन्हनि दोस्तनि जा थोराइता आहियूं, स्पेशली प्रोफेसर डॉक्टर अज़हर अली शाह साहिब जा, सरदार रजब ख़ान शाणी जा, साजिद मस्तोई जा, मोहम्मद बशीर बुराई साहिब जा, अब्दुल
चमन साहब जा, साबिर हुसैन भंड साहब जा, स्पेशली उन सभी दोस्तन जा जेके सखर रीजन में आया, लाड़काने रीजन में आया, कराची रीजन में आया, हैदराबाद रीजन में आया, नवाबशाह रीजन में आया, मीरपुर खास रीजन में आया। तो असीं उन सभिनी जा थोराइता आहियूं जिन पंहिंजे कीमती वक़्तु कढियो ऐं असां सां हिन सॼे सफ़र में रहिया। उन सभिनी कॉलेजनि जे लाइ स्पेशली दादू डिस्ट्रिक्ट जा जेके भी कॉलेज हुआ उन सभिनी जो मां शुक्रगुज़ार आहियां जिन असां सां